बिटरा भरिसां मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां बासर जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन पारां ॻोठनि वेझो मुर्गी फार्म क़ाइमु करण ऐं इन सां फैलिजंदड़ बीमारियुनि जूं दाहूं कयूं वयूं। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि मोहम्मद मूसा कलोड़ो, नवीद पंवर, सॼण परिहार, ज़फ़र ब्रोही, अकरम ख़ासकेली, राणो भील, अब्दुल सत्तार खोसो, गुलशेर पल्लाल, मुजीबुर रहमान पंवर, अली अकबर पंवर, शेर मोहम्मद रुइंदर, रहमतुल्लाह कलोड़ो ऐं ॿियनि पारां लिंक रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई ऐं अॻवाणनि जो चवणु हो त भिटशा भरिसां खंडू रोड ते असांजा 2 दर्जन खां वधीक ॻोठ आहिनि, जिते बासर मुबीन लाखो ऐं शाहिद नूनारी तरफ़ां हिकु वॾो मुर्गी फार्म क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंसां इलाइक़े में बदबू, वायरस ऐं मुख़्तलिफ़ बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि, जंहिं करे इलाइक़े वासी तमामु घणो परेशान आहिनि ऐं मुर्गी फार्म जे करे वॾियुनि गाॾियुनि बि असांजे ॻोठनि जी ज़ाती रोड खे बि मुकमल तौर ते तबाह करे छॾियो आहे, जंहिं करे इलाइक़े वासी सख़्त परेशान आहिनि। शिकायतुनि बावजूदि आला अख़्तियारियूं नोटिस वठण लाइ तयार नाहिनि। एहतिजाज करण ते असांखे मोतमार धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि, जॾहिं त मुर्गी जा वॾा फार्म ॻोठनि ऐं आबादी खां तक़रीबन 3 किलोमीटर परे ठाहिण घुर्जनि। असां अहिड़े अमल ख़िलाफ़ अदालत में बि वेंदासीं। असांजो ज़िले इंतज़ामिया समेत तक जे MNA मखदूम जमील ज़मा, सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा, MPA मखदूम फ़खर ज़मा खां पुरज़ोर मुतालबो आहे त असांजे इलाइक़े मां मुर्गी फार्म जो आज़ार ख़त्म करे इलाइक़े में बीमारियुनि जो आज़ार ख़त्म करायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।